सिनासिन सिंध के ॿियनि शहरनि जी हैदराबाद में भी लॉकडाउन बरक़रार है। उन हवाले से तफ़सील ॿुधाइण जे लाइ असां सां वीडियो लिंक ते मौजूद है आवाज़ न्यूज़ रिपोर्टर साकिब कुबर। जी साकिब, मां खे ॿुधाईंदो हलां त सिंध हुकूमत पारां कोरोना वायरस खे शिकस्त ॾियण जे हवाले सां लॉकडाउन कयो वियो हो, पर कुछ ॾींहंनि जे लाइ जेको लॉकडाउन में नरमी कई वई हुई। हफ़्ते में 4 ॾींहं जेको लॉकडाउन में नरमी रहंदी ऐं 3 ॾींहं जेका उहा लॉकडाउन सख़्तु रहंदो। जीअं त जुमे जो ॾिहाड़ो आहे, जुमे जे ॾींहुं जेको आहे लॉकडाउन में जेका उहा सख़्ती कई वई आहे ऐं 21 रमज़ान जो ॾिहाड़ो आहे ऐं योम अली जी शहादत वारो ॾिहाड़ो पिणु आहे। इन ॾिहाड़े जे हवाले सां जेको आहिनि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेके आहिनि उहे मातमी जुलूस जेके आहिनि उहे बरामद थींदा हुआ, पर हिन साल जेको आहे कोरोना वायरस जे करे जेको आहे उनखे मातमी जुलूसनि खे जेको आहे उहा हुकूमत जे तरफ़ां इजाज़त न ॾिनी वई हुई। उनखे सिर्फ़ु मजलिस जी इजाज़त ॾिनी वई हुई। सो महदूद माण्हू जेके आहिनि उहे पंहिंजे इमाम बारगाह में जेको मजलिस कराईंदा, जिन में जेको SOP हुकूमत जे तरफ़ां ॾिनी वई, उन SOP ते अमल दरामद कराईंदे हिन वक़्तु हैदराबाद जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेको मजलिस जेका आहे उहा पिणु जारी आहे। ऐं इन खां अलावा मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेको आहे रवायती जुलूस जेको हर साल जीअं जेको निकिरंदो हो दादन शाह करबला खां कदम खां ताईं, उन रूट खे जेको आहे मुकमल तौर ते तारून लॻाए ऐं कनातूं या बैरियर लॻाए जेको मुकमल तौर ते सील कयो आहे। उन दौरान जेके बि जेके गलियूं या रस्ता आहिनि उनखे सील कयो वियो आहे, छो जो हुकूमत जे तरफ़ां चयो वियो त इनखे इजाज़त न आहे जुलूस कढण जी। हीअ जेको मजलिस जेका आहे उहा महदूद माण्हुनि जी तादाद में जेके आहिनि उहे इमाम बारगाह में करे सघनि था। इन खां अलावा त इहो ॿुधाईंदो हलां त हिन वक़्तु हैदराबाद जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि कासिमाबाद, लतीफ़ाबाद या हैदराबाद सिटी जे जेके बि रस्ता वेंदड़ आहिनि उनखे मुकमल तौर ते बंदि कयो वियो आहे। पुलिस ऐं रेंजर्स जी जेका वॾी नफ़री जेका उते मुक़ररु आहे। शहरियुनि खे जेको आहे गैर ज़रूरी जेके शहरी घरनि खे निकिता उनखे जेको वापसि कयो पियो वञे रेंजर्स जी तरफ़ां, उनखे इहे हिदायत ॾिनी पई वञे त अवां पंहिंजे घरनि ताईं महदूद रहो, त जीअं लॉकडाउन ते जेको असां अमल दरामद कराइण जेको मुकमल तौर ते कामयाबु थी सघूं। जॾहिं त सिंध हुकूमत बि इहो ई अवाम सां अपील करे पई बार बार त हू पंहिंजे घरनि ताईं महदूद रहनि, त असां कोरोना वायरस जे जहिड़े मुबली मर्ज़ जेको आहे उन वबा खे जेको आहे असां शिकस्त ॾेई सघूं, त ज़िंदगी मामूलात जेका हिकु दफ़ो उहा ॿीहर बहाल थी सघे। जी।